दड़ो में सोनारा बाजार वासी नीगर वाह में बुरी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कयूं पिया। नीगर बादशाह सुम्हरो विंझण दौरान महमूद वाह में बुॾी वियो। रड़ियुनि ते मौजूद माण्हुनि नीगर खे पाणी मां कढी अस्पताल पहुचायो, जिते संदसि फौत थियण जी तस्दीक कई वई। अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कयूं पिया। दड़ो में सोनारा बाजार वासी नीगर वाह में बुॾी फौत थी वियो आहे। नीगर बादशाह सुम्हरो विंझण दौरान महमूद वाह में बुॾी वियो। एक भेरो ॿीहर तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। दड़ो में सोनारा बाजार वासी नीगर वाह में बुॾी फौत थी वियो आहे। नीगर बादशाह सुम्हरो विंझण दौरान महमूद वाह में बुॾी वियो। रड़ियुनि ते मौजूद माण्हुनि नीगर खे पाणी मां कढी अस्पताल पहुचायो, जिथे संदसि फौत थियण जी तस्दीक थी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुल एम चौहान। जी गुल एम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदो हलां त ही दड़े लॻ मामूदा वाह वेंदड़ आहे, जिते ॿारड़ा विझी रहिया हुआ, जिते हिकु 10 साला नीगर बादशाह पुट ज़ुबैर सुम्हरो पैर तिरकण सभु गहरे पाणी में हलियो वियो ऐं ॿारनि जे रड़ियुनि ते आसपास जा माण्हू आया, जेको तक़रीबन 15-20 मिनट खां पोइ हुन ॿारड़े खे कढियो वियो, पर ॿारड़ो घर में कहिड़ा। ठीक है, मेहरबानी गुल एम चौहान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।